कंडियारो में जमील अहमद की रिपोर्ट मुताबिक खबर शेयर कई पिया। अपोजिशन तरफा सिंध में तकरारी कैनाल कढण खिलाफ अगूणो डिप्टी स्पीकर सैयद जफर अली शाह क़ौमी असैम्बली में रथ आणण की आजिया करे छॾी। अगूणो डिप्टी स्पीकर PTI रहनुमा सैयद जफर अली शाह टेलीफोन ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त अपोजिशन अॻवान उमर अयूब तरफा आयल सिंध में तकरारी कैनाल खिलाफ रथ आणण ते असां भरपूर हिमायत था कयूं। मौजूदा सत्तेदारी फार्म विहारियल हुक्मराननि खां डंडे जे ज़ोर ते ग़लत फ़ैसिला कराए हेॾी वॾी आबादी रखंदड़ सिंध सूबे खे बंजर बणाए रहिया आहिनि ऐं हिक रेगिस्तान खे आबाद करण की नाकाम कोशिश करे रहिया आहिनि जेका सिंध बलोचिस्तान सां ॿटी दुश्मनी आहे। ऐं वधीक चयो त हुक्मराननि खे CC इजलास घुराए सिंध जे 1991 वारे पाणी ठहराव ते अमल करणु घुरिजे ऐं सिंध खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। हूअं बि पंजाब सिंध खां 1991 वारे ठहराव जी भञकड़ी करे इज़ाफ़ी पाणी खणी रहियो आहे, जंहिंजी सिंध में पाणी जी अॻेई खोट वाज़े नज़र अचे थी। वितर सिंधु दरिया ते 6 कैनाल कढी सिंध जी अवाम खे बर्बादी तरफ़ धिकियो पियो थो वञे। सिंध जा वेठल हुक्मरान सिर्फ़ इक़्तिदार जी लालच में अखियूं बूटे वेठा आहिनि। मां सम्झां थो त हिननि जा चप हथ पेर ॿधल आहिनि। सैयद जफर अली शाह चयो त सुभाणे 14 मार्च सिंधु दरिया जहाड़े ॾींहं ते एहतजाज रिकॉर्ड कराए सिंधु खे बेटा पेश कयूं ऐं अवाम खे गुज़ारिश था कयूं त ख़ुदारा उथो पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ उथारियो ऐं कंडियारो में रखियल 23 मार्च वारी रैली में भरपूर शिरकत करे पंहिंजी ज़िम्मेवारी जो सबूत ॾेई रैली खे कामयाब कयो।